नाज़िर मीरपुर ख़ास में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं क़लमदड़ियनि तरफ़ां सीनियर सहाफ़ी ऐं मेरान टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रऊफ़ चांडियो जे स्कूल मां चोरी कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं धमकियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था तालिब शहरी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीरपुर ख़ास प्रेस क्लब ते, जंहिं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मेरान टीवीअ जे डायरेक्टर रऊफ़ चांडियो खे मुख़्तलिफ़ सियासी धुरियुनि तरफ़ां जेके मिलंदड़ धमकियूं आहिनि उन जे ख़िलाफ़ सियासी समाजी धुरियूं सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन हवाले सां हिते STP SUP ऐं साफ़ जो वॾे अंग में एहतिजाजी मुज़ाहिरो थियो आहे। अचो त उन्हनि खां पुछूं हुननि जो छा चवणु आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, मेरान टीवी जो जेको डायरेक्टर न्यूज़ आहे रऊफ़ चांडियो, हिकु त हुनजी चोरी थी, ॿिए तरफ़ वरी असां हुनजो वॉइस ॿुधो पिए, हुन महिल ॾिठोसीं धमकियूं उनखे पिया ॾियनि। त इहो सिर्फ़ु इन करे त जेका रऊफ़ चांडियो जी जेका चोरी थी आहे, ऐं रऊफ़ चांडियो हिकिड़ो सीनियर सहाफ़ी आहे ऐं हुनजी चोरी थी आहे, ऐं वरी उहे जेके क्रिमिनल क़िस्म जा माण्हू आहिनि, उहे भले केतिरा बि बाअसर हुजनि, जेकॾहिं हिननि सहाफ़ियुनि आवाज़ उथारियो आहे, रऊफ़ चांडियो जेकॾहिं निशानदी कई आहे या पुलिस हिकिड़ी इन्वेस्टिगेशन करे पई, त इन्वेस्टिगेशन करणु ॾियनि न। हाणे हिन में इहो प्रेशर ॾिनो पियो वञे, जेका असां वीडियो ॾिठी आहे उन में चयो पियो वञे तो माण्हू मारे आयो वई, तो ही करे आयो वई, माना हुन मां साफ़ हिकिड़ो ज़ाहिर आहे, जेका हुनजी वॉइस हले पई उन मां साफ़ ज़ाहिर आहे, माना इहो रऊफ़ चांडियो खे हिकिड़ो थ्रेट आहे। इन करे जेको मुंहिंजी जेकॾहिं चोरी थी आहे उन मां हथ खड़े। मेरान टीवी जो रऊफ़ चांडियो उन खे मोतमार मिलण धमकियुनि जी असां भरपूर मदद कयूं था। असां SP हैदराबाद खां मुतालबो कयूं था इन जेको इनखे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे। रऊफ़ चांडियो मथां जेको हमलो थियो आहे ऐं जेके धमकियूं मिलियूं आहिनि, हिन खां अॻु में बि रऊफ़ चांडियो जे स्कूल में जेके चोरियूं थियूं हुयूं उहे बि थियूं आहिनि, ऐं हींअर जेको रऊफ़ चांडियो खे हिसायो वञे पियो ऐं धमकियूं ॾिनियूं वञनि पियूं। असीं इन फुल लफ़्ज़नि में मज़ामत था करियूं। मेरान टीवी जे डायरेक्टर रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियुनि जी मज़म्मत करे थी ऐं इहो पिणु मुतालबो करे थी त जेके धमकियूं ॾींदड़ उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। जमहूरी दौर में साफ़ गैर महफ़ूज़ आहिनि। आए ॾींहुं साफ़ हिन खे मारियो वञे थो, धमकायो वञे थो, हक़ सच जी आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि कई थी वञे, ऐं असां सियासी समाज जी धुरियूं क़तई तौर ते इन आवाज़ खे दॿजण कोन ॾींदासीं। असां साफ़ इन सां कुल्लो बीहंदासीं। दहशतगर्द ते SP ते किताब ॾियूं त इन ते गिरफ़्तार करे ऐं IG ते इन ते गिरफ़्तार थिए, न त ही एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। चांडियो इसके मौतमार धमकियूं ॾींदड़नि खे फौरी तौर गिरफ़्तार करे IG सिंध ऐं DIG हैदराबाद खां मुतालबो था करियूं फौरी तौर गुंडनि बदमाशनि खे गिरफ़्तार करे ऐं साफ़ी बिरादरी खे ऐं रऊफ़ चांडियो के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जो हैदराबाद में जो वाक़या हुआ है और हमारे एक मोअज़्ज़िज़ सहाफ़ी हज़रात हैं, उनके न सिर्फ उनको धमकियाँ दी गई हैं और उनके स्कूल में डकैती हुई है, चोरी हुई है, तो हम इसकी भरपूर मज़म्मत करते हैं। तालिब शहर, मेरान टीवी, मीरपुर।